अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां मोबाइल सिंधी। हाज़िर आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। टंडो आदम एसएसपी सांगड़ सब डिवीज़न शहदादपुर जी पुलिस स्टेशन शहदादपुर सरहाड़ी लुंडो ऐं दरिया खान रिंद जो दौरो कयो, रिकॉर्ड चेक कयो, इमारतुनि जी हालत जो जाइज़ो, सफ़ाई सुथराई ऐं रंग रोगन जी हिदायत कई, केसनि जी मेरिट ते जांच करण ऐं अवामी मसइला हल करण ते ख़ासि ध्यानु ॾियण जी हिदायत कई। आईजी सिंध पारां पुलिस स्टेशन जी इंस्पेक्शन जे हवाले सां ॾिनल हिदायतुनि ते एसएसपी सांगड़ कैप्टन सद्दाम हुसैन सब डिवीज़न शहदादपुर जे पुलिस स्टेशन सरहाड़ी लुंडो दरिया खान रिंद ऐं शहदादपुर जो दौरो कयो। दौरे दौरान एसएसपी महर ऑफिस लाकअप ऐं गोदाम बि चेक कयो ऐं सरकारी इमारतुनि जी हालत जो मुआइनो कयो ऐं इमारतुनि जी सफ़ाई सुथराई जे इंतज़ामनि खे वधीक बहितर करण ऐं उन्हनि खे रंग रोगन कराइण ते ज़ोर ॾिनो। ऑफिसरनि ऐं अहलकारनि जी हाज़िरी पिणु चेक कई। एसएसपी ड्यूटी ते मौजूद जवाननि सां मुलाक़ात कई ऐं खेनि ड्यूटी ईमानदारी ऐं फ़र्ज़ शनासाईअ सां अंजाम ॾियण जी हिदायत कई। दौरे दौरान पुलिस थाणे जी एसएचओ ऐं इन्वेस्टिगेशन ऑफिसरनि खे हिदायत कई त उहे केसनि जी मेरिट ते जांच कनि ऐं इश्तिहारी ऐं रूपोश जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ फ़ौरी हुकुम जारी कया। ऐं वधीक ताज़ा तरीन ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ टीवी न्यूज़ ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।